अस्सलाम वालेकुम नाजरीन, मैं आवाजी होस्ट रुबीना शरीफ। आई नाजरीन, बरखा प्राउडली प्रेजेंट अख्तर लाशारी एल्बम नंबर 2 सच्चो प्यार। व्यूअर्स, तव्हांखे ख़बर आहे त ईद जे मौक़े ते बरखा एंटरप्राइज़िस अवां लाइ ख़ूबसूरत एल्बम रिलीज़ करे अवां ताईं ख़ूबसूरत मौसीक़ी पहुचाए अवां जी ईद जी ख़ुशियुनि खे अञा भरपूर ठाहिण में हेल्प कई आहे ऐं हीअ ख़ूबसूरत एल्बम्स अवां ताईं पहुचाए रही आहे। ऐं हिन एल्बम जो जेको असांजो सिंगर आहे, नो डाउट हिज़ अ मोस्ट टैलेंटेड सिंगर, तमामु ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक। ऐं हिननि जो एल्बम नंबर 1 बि बरखा एंटरप्राइज़िस तरफ़ां अवां ताईं पहुतो, अवां जो तमामु सुठो रिस्पॉन्स मिलियो। ऐं हाणे एल्बम नंबर 2 में असां सां गॾु आहिनि अख्तर लाशारी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम। कीअं आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक। अवां ॿुधायो कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह वेरी फाइन। ऐं माशाअल्लाह एल्बम नंबर 1 खां पोइ हाणे एल्बम नंबर 2 सच्चो प्यार। जी। अच्छा, तव्हां कुझु चवंदा अख्तर बरखा एंटरप्राइज़िस जे बारे में या सर असगर अली अब्बासी जे बारे में, त पहिरियों एक्सपीरियंस कीअं रहियो ऐं हाणे सेकेंड एल्बम जो एक्सपीरियंस कीअं आहे? मां वॾो थोराइतो आहियां असगर साहब अब्बासी जो, जिन वॾी महिनत कई हिन नंबर मुंहिंजे ते, ऐं अॻियो नंबर बि तमामु सुठी मूंखे मोट मिली ऐं तमामु साईं जन वॾी असांजे नंबर ते महिनत कई। बिल्कुलु, ऐं इंशाअल्लाह इहे महिनतूं जेके आहिनि कामयाबु थींदियूं। असां सभिनि जूं दुआऊं आहिनि, असांजे व्यूअर्स जूं दुआऊं आहिनि तव्हां लाइ ऐं तव्हांजे एल्बम लाइ ऐं बरखा एंटरप्राइज़िस लाइ। अच्छा अख्तर, तव्हां इहो ॿुधायो त हिन एल्बम यानी कि सच्चो प्यार जी शुरूआत में पहिरियों गीत कहिड़ो ॿुधाईंदव ऐं शाइरी कंहिंजी आहे? जी, पहिरियों गीत आहे वाड़े फ़क़ीर तुंहिंजे ढारे जो कमाल, मूंखे यार बि ॾिनई प्यार बि ॾिनई, तुंहिंजी मां कहिड़ी कयां ॻाल्हि। ही कलाम आहे रियाज़ लाशारी, उन जो ॿुधायां थो। ओके अख्तर, गानो ॿुधण खां पहिरियां मां थोरो इंटरफेयर कंदुमि। व्यूअर्स, तव्हांजो एल्बम नंबर 1 हुयो, उन में हुयो वाड़े फ़क़ीर। ॾिस तूं फ़क़ीर मुंहिंजे हथ जी लकीर, भला मुंहिंजे नसीब में छा आहे। उन में बि फ़क़ीर जो ज़िक्र हुयो, हिन में बि फ़क़ीर जो हा, ज़िक्र उहा आहे। फ़क़ीर जॾहिं लकीर ॾिठी उन आशिक़ खे ॿुधाए बा तुंहिंजो क़िस्मत में ॻाल्हि भली आहे, अलाह कंदो तोखे सिगो यार मिली वेंदो। हाणे यार उन फ़क़ीर खे शाइर खे मिलियो, उहा ज़ाहिर ॻाल्हि हींअर मिलियो, उनखे यार बि मिलियो प्यार बि मिलियो, उनजी ज़िंदगी नई मिली। पोइ मिली वियो? हाँ बिल्कुलु मिली वियो। जी, त पोइ व्यूअर्स हाणे अख्तर लाशारी जो ख़ूबसूरत आवाज़ ऐं अचो त ॿुधो ई ख़ूबसूरत गीत। वाड़े फ़क़ीर तुझे ढारे जो वाहे कमाल, महबूब नऊं आयो मिली, जेको रखंदो वा मुंहिंजो ख़्याल। ए मोहम्मद खान खोसे जो जीअणो महाल, पिरी सवा वगे अल्लाह। फ़क़ीर तुझे ढारे जो कमाल, ए वाड़े जोगी तुझे ढारे जो कमाल, ओ यार नऊं वियो वा मिली, हाय भाग मुझो वियो वा खुली, ओ कहिड़ी कयां तुझी ॻाल्हि।